सारी वलवलो हथ हथ में भर जलो माठ में तूफान ऐसी जिंदगी में। सिंध टीवीअ जे 16वीं सालगिरह जे मौक़े ते मां सिंध टीवीअ जी सॼी सथ सिंध जे माण्हुनि सिंध जे अवाम खे मुबारक पेश कयां थो पियो। मां 1990 में महिराणा यूनिवर्सिटी नवाबशाह कैंपस मां इंजीनियरिंग पास कई ऐं पोइ सरकारी नौकरीअ जे तलाश में 2-3 साल लॻाया। हुन विच में मूंखे जेको तजुर्बो थियो ऐं अहसासु थियो त असां सिंधी माण्हू भला रुॻो सरकारी नौकरीअ जे कढ छो आहे। छा असांखे सरकारी नौकरी जेका जंहिंजी पघार 17 स्केल जी 5,000, 7,000, 8,000 या 15,000 हूंदी, उन मां छा असां पंहिंजे घर खे पंहिंजे ज़मीर मुताबिक़ खाराए सघंदासीं? पोइ इहो मूं ॾिठो त इन जी हरूभरू एॾी ज़रूरत न आहे। छो न पंहिंजो बिज़नेस कजे ऐं उन बिज़नेस जे लाइ असां पढ़िया बि आहियूं, असां इंजीनियरिंग कई आहे, असां छो कोन था करे सघूं पिया? सिंधी माण्हू रुॻो नौकरीअ जे तलाश में छो आहे? पोइ इहो मां तइ कयो त जेको आहे सो बिज़नेस करणु खपे। ऐं पोइ मां पंहिंजे बाबे सां सलाह कई। हुनजो पुटु तव्हां नव पुट आहियो, मूंखे तूं सभु उन मां सभ में आख़िरी आहे। मां तुंहिंजे लाइ जेको हिसाबु शेयर रखियो आहे उहो 3 लख रुपया आहे। जेकॾहिं तूं सम्झें थो त उहे 3 लखनि सां तूं को कामयाबु बिज़नेस करे सघें थो त मूंखे वधि में वधि ख़ुशी थींदी। पोइ मां पंहिंजे दोस्त डॉक्टर करीम सां सलाह कई। उहो उन वक़्तु CDA इस्लामाबाद में एज़ अ डॉक्टर जॉब कंदो हो। ऐं पोइ असां इहो तइ कयोसीं त गॾिजी को न को बिज़नेस शुरू कंदासीं। ऐं ईअं 1994 में पहिरियों दफ़ो डॉल्फिन बेकरी लाड़काणे जो बुनियादु विधो, जंहिंमें असांखे तमामु घणी कामयाबी हासिलु थी। मां जेको आहे सो शागिर्दीअ जे दौर खां वठी सियासत सां घणी दिलचस्पी रही। असांजो लाड़काणे वारो घरु सियासत जो गढ़ रहियो। उते सियासी बहस मुबाहिसा थींदा रहिया। असांजे घर जो मथियों पोर्शन डॉक्टर इहो कामरेड सोबे ज्ञानचंदाणी खे ॾिनल हूंदो हो त मुंहिंजा कुझु भाउर कम्यूनिस्ट पार्टी में रहिया, मुंहिंजा ॿिया भाउर GSN में हुआ ऐं मां सुजाॻ ॿार तहरीक में रहियो। त पोइ असां जॾहिं बिज़नेस में कामयाबी हासिलु कईसीं, इन खां पोइ इहो सोचियोसीं त भला सिंध जा माण्हू, सिंधी माण्हुनि जे लाइ जेका असांजी सोच हुई नंढे हूंदे खां असांजे जीन्स में पियल हो, उन जे लाइ छा करणु खपे, उन लाइ कीअं थींदो। उन वक़्तु असांखे ज़हन में 2 रस्ता नज़र पिया आया। या त असां सियासत में वञूं, या त ॿियो को अहिड़ो कमु कजे जंहिंमें असां सिंध जे माण्हुनि जो आवाज़ु बणिजी सघूं। पोइ पाण में घणे बहस मुबाहिसे खां पोइ असां इन नतीजे ते पहुतासीं त छो न मीडिया में अचिजे। ऐं ईअं मां ऐं डॉक्टर करीम इहो गॾिजी फ़ैसिलो कयोसीं त छो भला मीडिया में दाख़िल थियऊं था पिया। असांखे उनजो को बि तजुर्बो न हो। असां इहो त सम्झूं पिया त इहो बेइंतिहा ॾुखियो ऐं अणांगो सफ़रु आहे, पर असांखे इहो यकीन हो त असां इन खे कामयाबी असां करे वेंदासीं। ईअं 2004 में सिंध टीवीअ जो बुनियादु विधोसीं। पोइ वरी 2007 में सिंध TV न्यूज़ जो बुनियादु विधोसीं। ऐं ईअं वरी अॻिते हली सफ़रु जारी रहियो। 2013 में जीजल अख़बार जो बुनियादु विधोसीं। इन सॼे सफ़र में जिते सिंध टीवीअ तमामु घणियूं कामयाबियूं हासिलु कयूं, सिंधी ॿोलीअ खे, सिंधी म्यूज़िक खे, सिंधी जी सक़ाफ़त खे असां उजागर कयोसीं। असां सिंधी माण्हुनि जो आवाज़ु बणिजी हुकूमत ताईं, ऐवाननि ताईं पहुचायोसीं। जिते बि सिंध जे माण्हुनि सां सिंध जे क़ौमी मुफ़ाद में नाइंसाफ़ी पई थी, चाहे उहो बिटो बलदियाती निज़ाम हुजे या 12 मई वारो वाक़ियो हुजे, असांजे सिंध टीवीअ जे रिकॉर्ड ते तमामु घणा कम थियल आहिनि जेके असां जिन में असांखे तकलीफ़ूं बि आहियूं तमामु घणियूं, पर असांजी इहा कमिटमेंट हुई त असां चाहे केॾी बि तकलीफ़ अचे, कुझु बि हुजे, पर सिंध जे क़ौमी मुफ़ाद ऐं इंट्रस्ट ते को बि कंप्रोमाइज़ न कंदासीं। इन सॼे सफ़र में असांजे वर्कर तमामु घणो असांजो साथ ॾिनो। मां सम्झां थो त को बि बिज़नेस, का बि ऑर्गेनाइज़ेशन
तेसि ताईं कामयाबु नथी थी सघे जेसि ताईं तव्हां पंहिंजे जेके तव्हां सां गॾु माण्हू कमु कनि था उन्हनि खे तव्हां ऑन न कयो, उन्हनि जे मसइलनि खे पंहिंजो मसइलो न सम्झो, तेसि ताईं तव्हां कॾहिं बि कामयाबु न वेंदव। त मां सम्झां थो त कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन या कंहिं बि अदारे जी कामयाबीअ जो बुनियादु उन जो टीम वर्क आहे। जेकॾहिं तव्हांजो वर्कर तव्हां मां ख़ुशि आहे ऐं हो उन ऑर्गेनाइज़ेशन या अदारे खे पंहिंजो हिसो सम्झे थो त उहो पोइ दिलि व जान सां तव्हां लाइ कमु करे थो पियो ऐं उहो उन अदारे खे कामयाबु बणाए थो पियो। त मां सम्झां थो त असां पंहिंजे वर्कर लाइ तमामु घणो कमु बि कयो आहे, हमेशह कमु कंदा बि रहंदासीं ऐं असां सम्झूं था त असांजी कामयाबी न आहे, इहा असांजे टीम जी कामयाबी आहे जंहिं असांजो भरपूर साथ ॾिनो। त असां अॻिते बि सिंध जे आवाज़ लाइ, सिंध जे मसइलनि लाइ जदोजहद जारी रखंदासीं। मां जेको हिन सॼे सफ़र में सिखियो आहे या मां जेको ॾिठो आहे उन में मां जेको सिंध जे अवाम या सिंध जे नौजवान खे हिकिड़ो जेको मैसेज ॾियणु चाहियां थो उहो इहो आहे त इल्मु अदब पढ़ो, पंहिंजी पढ़ाईअ सां ऐं वधि में वधि तवजह ॾियो ऐं उन पढ़ाईअ जे बुनियाद ते रुगो नौकिरीअ जी तलाश न कयो। तव्हां कंहिं बि मुल्क जी इकानमी, उन जे ट्रेड, उन जे बिज़नेस ते डिपेंड करे थी। सिंधी माण्हू तॾहिं तरक़ी कंदा जॾहिं सिंध जो नौजवान बिज़नेस में दाख़िलु थींदो ऐं बिज़नेस लाइ इहो न आहे त कोई करोड़ रुपया तव्हां वटि हुजनि, तव्हां वटि आइडिया हुजे, तव्हां वटि वर्क ऐं महिनत करण जी ख़्वाहिश हुजे ऐं बैंकूं ऐं पोइ तव्हांखे ॿिया ज़रिया बि मिली वेंदा जितां तव्हांखे लोनिंग मिले ऐं तव्हां उहो कमु करे सघो। ऐं सिंध में सिंधी माण्हुनि खे खपे त पंहिंजे औरत खे, पंहिंजे नियाणीअ खे ज़रूरु पढ़ाइनि ऐं उनखे इकानमीअ जो हिसो बणाइनि। का बि क़ौम तेसि ताईं तरक़ी न कंदी जेसि ताईं उन घर जो, उन फैमिलीअ जो जी औरत उन जे इकानमीअ में, उन जे ट्रेड में, उन में हिसेदार न हूंदी त असां सदाईं पोइ ते हूंदासीं। तंहिंजे करे असांखे पंहिंजे घर जे नियाणियुनि खे पढ़ाइणु खपे, पाण खे पढ़णु खपे ऐं उन्हनि खे घर खां ॿाहिरि कढणु खपे ऐं इकानमी ऐं बिज़नेस में उन जो हिसो बणाइणु खपे।